सेज हयाती। सरदार साईं, दरिया खान बची गयो, संदस टंगू हथ ना करे आया अस्पताल में पियो। कैसी ताई बचत हो, कैसी ताई बचत हो। ये हालत हस न हिक न कली नेट मरंदो। सरदार साईं, मूंखे त लॻे थो त दरिया खान जा छोरा दरिया खान जे चवण में न आहे। जेकॾहिं दरिया खान जा छोकरा दरिया खान जे चवण में हुजनि न, त दरिया खान पुट ते छापो न हणाए। अहिड़ा माण्हू मुफ़ाद परस्त हूंदा आहिनि। दरिया खान वक्त अचण ते पंहिंजे पुट खे बि दाव ते लॻाए छॾींदो। ख़ैर, तूं ॿुधाए त हाशिम किथे आहे? सरदार साईं, हाशिम भाई चाचो पलियो उता किथे आहे? छो? शायद बेगो ऐं मासी बसरा उन्हनि खां माफ़ी वठण आया। अदी घणे तो पंहिंजे दिल ते कंट्रोल कयां, पर हिन दिल खे का छा, ये दिल मञे ई नथी। तुंहिंजी दिल भी सफ़ा कमज़ोर आहे शमू। हिक टकी जी छोरी लाइ एॾो परेशान थी वई। अदी, आलिया भले तव्हां लाइ टके जी बि न हुजे, पर मुंहिंजे लाइ त हीरो आहे। ऐं आलिया जे पेट में मुंहिंजो ॿारु आहे, ऐं मां नथो चाहियां त मुंहिंजो ॿारु दुश्मन जे दर ते धिका खाए। आलिया जहिड़ी औरतुनि जी औलाद खे पंहिंजो औलाद समझण जी ग़लती न कजांइ शमू। छो जो खून बहा में आयल औरतुनि जो औलाद सिर्फ़ उन्हनि औरतुनि जो हूंदो आहे। अदी, आलिया मुंहिंजी ज़ाल आहे, ऐं मां ज़ाल ते गार ॾियण वारे खां जीअण जो हक़ खसे छॾींदो आहियां। शुक्र कर त तूं मुंहिंजी भेण आहीं, न त तुंहिंजो ॾोह न आहे। तुंहिंजी अखियुनि ते रओ चढ़ी वियो आहे शमू। तूं अंधो थी वियो आहीं। अदी, अंधी त तूं थी वई आहीं। तोखे मुंहिंजे अंदर जे उधबन जो को बि अहसास न आहे। खे तुंहिंजो एहसास आहे तॾहिं तोखे समझाए रही आहियां। अदी, तूं आलिया जी नफ़रत में मुंहिंजे औलाद खां कीअं थी नफ़रत करे सघीं? अदी, तूं मुंहिंजी भेण आहीं। आलिया जी औलाद खे पीअ जी अखि सां ॾिस। मूंखे ख़बर आहे तूं कोन सुधरंदे, ज़रूर झेड़ो कंदे। तुंहिंजी मर्ज़ी आहे, जी वणई तीअं कर, पर ॾिस छेड़ो न कर। छेड़े खां सवाइ आलिया न मिलंदी। छेड़ो त मूंखे ज़रूर करणो पवंदो। छो जो मुड़ुस त फॾो, न त कप जो गुॾो। जेकॾहिं छेड़नि सां ज़ालूं मोटन आ न, त सभु को पहाड़नि में गन विझी साहुरनि जे दर ते वेठो हुजे। ॻाल्हि ॿुध, ज़ालूं आहिनि ये मिंट मेड़ सां मोटंदियूं आहिनि। एॾो शौक़ अथई न, वञ पले जे पेरनि ते वञी पओ, उनखे मिंट मेड़ कर त तोखे ॾे या आलिया खे मोटाईंदे या अल्लाह खे प्यारो थी वेंदे। केॾो थी समझाई, पर न, तूं समझी नथो। कीअं तोखे समझायां? समझण खां पोइ सरदार साईं, तुम्हारी माई बसरा वॾी ॾचे में आ। बेगा, तुम्हारी माई त पाण वॾो ॾचो आ, उहा वरी कीअं ॾचे में पइजी वई? बराबर सरदार साईं, बसरा सही माण्हू न आहे, पर जेसीं ताईं हू सॼे ॻोठ में न घुमंदी आहे न, हुनखे मज़ो ई न ईंदो आहे। ऐं हिते जी ॻाल्हि हुते न पहुचाए न, हुनखे त मानी हज़म न थींदी आहे। सरदार साईं, अॼुकल्ह बसरा खे बदहाज़ में निंड फिटीअ जी बीमारी थी पई आहे। त पोइ मां छा कयां? सरदार साईं, बसरा खे न केरु घर अंदरि अचण थो ॾिए, न वरी केरु हुन सां ॻाल्हाए ई थो, छो त हुनजो हथु बंदि आहे। त पोइ तूं हाणे छा थो चाहीं? सरदार साईं, असां ॿई ज़ाल मुड़ुस हाशिम वारनि खां माफ़ी वठण वियासीं, पर छा? सरदार साईं, हाशिम ऐं पले चयो त इहो सरदार साईं जो फ़ैसिलो आहे, इन करे माफ़ करण जो अख़्तियार बि सरदार साईं वटि आहे। त तूं बसरा जे पारां माफ़ी वठण आयो आहीं? हा सरदार साईं,
सरदार साईं बसरा आई पे पर मूं उनखे मना कई जेसिताईं सरदार साईं इजाज़त नथो ॾिए न तेसीं ताईं तूं सरदार साईं ॾे नथी हली सघी। बेगा मुंहिंजी नज़र में तव्हांजे लाइ बि एतिरी इज़त आहे जेतिरी हाशिम ऐं पलीअ जे लाइ। जेकॾहिं हू बसरा खे माफ़ करे था छॾनि त इहा सुठी ॻाल्हि आहे, मोतबर माण्हू जो कमु आहे। मां हाशिम ऐं पले सां ॻाल्हाईंदुसि। बेशक सरदार साईं, इन्हनि 7 राज्यनि में तव्हां जहिड़ो को सरदार ई न आहे। बेगा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, शामीर ख़ान सुधरियो आहे या अञा ताईं पिणस वारा पेर अथसि? सरदार साईं साॻा लाटू साॻा चुग, लॻे थो त सिज ओलह खां कॾहिं बि कोन उभरंदो। हा बेगा, कांवनि जी औलाद कांव ई थींदो, को मोर या हंज पखी त न थींदो। सरदार साईं मां वञा थो शामीर ख़ान ॾे, उनजे कमकार जो वक़्तु थी वियो आहे। अदा वॾा उहा कहिड़ी ॻाल्हि हुई जेका तव्हां ॿाहिरि मूंसां न करे सघियो? हा हाशिम, ख़ुदा बख़्शायो मूं वटि। भला कंहिं ख़ासि कम सां आयो छा? हा, ऐं ख़ुदा बख़्श पंहिंजे पुट जमाल जे लाइ ससीअ जो संगो ठहिणायो। छा? ख़ुदा बख़्श जो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? हुनखे एतिरी जुरत कीअं थी जो असांजे न्याणियुनि जा नाला थो खणे? हाशिम पक्कल ॿेर में हर को भीतर हणंदो आ, ज़रीना करे त करे छा? अदा वॾा ही उहो ई जमाल आहे जंहिं शक जे बुनियाद ते पंहिंजी भेण खे मारे छॾियो हो। हाशिम उन जी सज़ा जमाल खे मिली चुकी आहे ऐं असां उनखे माफ़ करे चुका आहियूं। हाणे इहे ॻाल्हि न कर। ॻाल्हि सज़ा या माफ़ीअ जी नाहे, ॻाल्हि आहे सोच जी। जेको शक जे बुनियाद ते पंहिंजी भेण खे मारे सघे थो उहो ससी खे कहिड़ो सुख ॾींदो? हा, इन तरफ़ त मूं बि सोचियो ई कोन। हाशिम हाणे जमाल जी सोच मटिजी वई आहे, उमिरि बि वॾी थी वई अथसि। सरदार साईं जी ॾिनल सज़ा घणी सेखत ॾिनी अथसि, हाणे जमाल भुलिजी पे अहिड़ी हरकत कोन कंदो। ज़रीना इन ॻाल्हि जी पत केरु ॾींदो? सरदार शाहज़मान आहिनि ऐं ख़ुदा बख़्श बि चवंदासीं। जेकॾहिं सरदार साईं ज़ामिन पवे थो त पोइ असांखे को एतिराज़ न आहे। एतिराज़ पोइ बि आहे अदा वॾा। वॾी न्याणी विहारे नंढी कीअं ॾींदासीं? हाशिम इहा ॻाल्हि में ख़ुदा बख़्श सां कई हुई। ख़ुदा बख़्श चयो तव्हां सिर्फ़ मंगणे जी इजाज़त ॾियो, बाक़ी शादी भले मीरा खां पोइ कजो। पोइ अदा तुंहिंजो छा ख़्यालु आहे? हाशिम मां त चाहियां थो त न्याणियूं पंहिंजे घर जो थी। पोइ ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। बसरा मां त तुंहिंजी बेवसी ते थो खिलां। छाजी बेवसाया? बसरा जड़ी कचे जड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। मूंसां को ॻाल्हाए न ॻाल्हाए मूंखे परवाह ई कान्हे। मुंहिंजा फ़क़ीर मूंखां ॻाल्हाईंदा आहिनि। हा भले अञा बि आकड़ छॾी कान। तूं त ॿुधाए सरदार साईं ॾे वियो हुई न? सरदार साईं ॾे वियोसि, हथ ॿधी माफ़ी वठी आयो आहियां। हा पोइ सरदार साईं माफ़ करे छॾियो? हा सरदार साईं माफ़ करे छॾियो। सरदार साईं चयो बेकार तोखे बख़्शा, बाक़ी चई त बसरा खे कॾहिं माफ़ न कंदुसि। वाह ॾेढ पुटा, तूं माफ़ी मुंहिंजे लाइ वठण वियो हुई या पंहिंजे लाइ? हा सरदार साईं तोखे माफ़ नाहे कयो। रो न बसरा।
सरदार साईं तोखे माफ़ करे छॾियो आहे। केरा केरा बाहर वञ वञ ॾिसी आ केरा जल्दी मोटी अचिजांइ। केरा खैर त आहे माई डंडो खणी केरु निकिती आहीं? अता जॾहिं मूं सां हथ बंदि आहे, को मूंखे घर अचण नथो ॾे, को मुंहिंजे दर ते अचे नथो, त तूं कीअं आयो आहे? माई बसरा मुबारक अथई। सरदार साईं पल्ले या हाशिम सां सलाह करे तोखे बख़्श करे छॾी। पर मां त सरदार साईं खां माफ़ी वठण कोन आई आहियां, पोइ मूंखे कीअं बख़्शे छॾी? तुंहिंजे बदिरां बेगो आयो सरदार साईं खां माफ़ी घुरण। वीचारे बेगे रोई रोई सरदार साईं खां तुंहिंजे लाइ माफ़ी घुरी, पोइ सरदार साईं पल्ले सां ऐं हाशिम सां सलाह करे तोखे माफ़ करे छॾी। छा बेगे मुंहिंजे लाइ सरदार साईं खां रोई रोई माफ़ी घुरी? हा माई बसरा, छा तोखे बेगे न आहे ॿुधायो छा? अड़े बेगा है, तोखे केॾो न मुंहिंजे लाइ ख्याल आहे। मां अजायो पई तोसां विड़सि, पर अदा तूं ॿुधाए तूं कीअं आयो आहे? हा माई बसरा, सरदार साईं चयो तोखे ॿुधाए अचां, ऐं हा ॿी तोखे ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहियां। वरी ॿी कहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहे? सरदार साईं मुंहिंजो हथ खोले छॾियो आहे, इन खां वधीक का ॿी ख़ुशख़बरी छा? भाई बसरा, पल्ले मूंखे ससुए जो संग जमाल लाइ ॾेई छॾियो आहे। मां तोखे वठण आयो आहियां त जमाल लाइ हली सेज सिंगार। सच था? सोराना सच थो चवां माई बसरा। अदा दिल ख़ुशि करे छॾे। हाणे तूं हल त मां अचां। जल्दी अचिजांइ। जल्दी थी अचां, जल्दी। तव्हां हिम्मत कयो त लठ जे सहारे ते बि हली सघो था। हा बहादुर ख़ान, मां वाकई लठ जे सहारे ते हली सघां थो, पर ही दरिया ख़ान लठ जे सहारे ते हले मुंहिंजो ज़मीर गवारा नथो करे। मुंहिंजे लाइ त ॿई सहारो ई काफ़ी आयो। बाबा साईं, लठ जो सहारो वठण में को ऐब कोन्हे। उमिरि जे कंहिं न कंहिं हिसे में तव्हांखे लठ जी ज़रूरत पवंदी। न बहादुर ख़ान न, उहो ॾींहुं कॾहिं न ईंदो। रही दरिया ख़ान लठ जे सहारे ते हले। बहादुर, इन्ही हाशिम मूंखे मंडो करे खट भेड़ो करे छॾियो आहे, ऐं हू मोतबर पंहिंजनि पेरनि ते पियो घुमे। न गिरफ़्तार थियो, सज़ा मिलियसि, हुनखे कुझु बि कोन थियो, ऐं तव्हां ॿई हाथ के वेठा आहियो। ऐं तव्हां ॿिन्ही खे वञी ॾियोसि, मारो ई हिकिड़ो खत्म। बाबा साईं, तव्हां रुगो हलण जहिड़ा थियो, पोइ तव्हां ॾिसजो त मां इन हाशिम कहिड़ो थो शर कयां। छा थियो आहे तोखे? मां बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु न त सुभाणे मां पंहिंजनि पेरनि ते बीहंदुसि। रईस, तव्हां फिक्र न कयो,
मौजा हमरा हाशिम जी तलाश में आहिनि। जीअं ई न हाशिम पुल ते अची वियो त हुन जूं ॿई टंगूं कपे तव्हांजे कदमनि में उछलाईंदुसि। शमो फुल जो इंतजार भाड़िया कंदा आहिनि। तव्हां हमरा खे गॾु वठी हाशिम जे ॻोठ ते हमिलो करे हाशिम जी मुंठी लुणीअ जो, छो त हू पंहिंजे पर में मूंखे मारे चुको आहे। हाशिम ॾे मुंहिंजो खून जो पलांद आहे, खून जो पलांद त हुन ॾे असांजा एतिरा रहियल आहिनि जो हुन जे मौत सां बि असांजा पलांद पूरा न थींदा। हाशिम खे आस्ते आस्ते तड़पाए मारींदुसि, छो त मुड़ुस त फॾो न त कप जो गुॾो। इन हाशिम जी मुंहिंजे साम्हूं कहिड़ी हैसियत आहे, कहिड़ी हैसियत आहे इन हाशिम जी जो मूंखे जंगुनि में गोलियूं हणी वियो, मूंखे मंटो करे छॾी। तव्हां ॿई हिते वेठा मूंखे पलोलियूं ॿुधायो। रेस बस हाणे हाशिम सां घटि न थींदी। हीअ ॿिनि में इन हाशिम जूं दर्दनाक दाहूं ॿुधंदे। हा, तॾहिं तव्हांखे मां मञंदुसि हाशिम जे ॻोठ में वञी हुनजे घर में किरी वञी हुनखे मारे अचो। हुनखे अहिड़ी सज़ा ॾियो, अहिड़ी सज़ा ॾियो जो हुन जूं दाहूं आहूं मां हिन कमरे में ॿुधां। बाबा साहब तव्हां आराम कयो, इहो हाशिम वेंदो केॾां? बहादुर खान पलांद जरूर कजो, छो इन्हें हाशिम खे लामारो ई हिकिड़ो खत्म। सरदार साईं, पल्यो ऐं हाशिम खान ससी जो संग ॾियण जे लाइ तयार थी विया आहिनि। वाह वाह, मुबारक हुजे, ख़ुदा बख़्श मुबारक हुजे। अल्लाह तुंहिंजे पुट जो लायो सजायो करे। सरदार साईं, हाणे रुगो बसि रस्म पूरी करणी आहे। पाड़े जा बुज़ुर्ग न्याणियूं वठी बसि पले हाशिम वटि मेड़ थी वञणो आहे। हा ख़ुदा बख़्श, तूं पले ॾांहुं मेड़ वठी वञजा। मेड़ वठी वेंदे न त हुनजी इज़त बि सजाई थींदी। हा सरदार साईं, बसि मुंहिंजो पुटु घर तड़वारो थी वञे न त ॿियो मूंखे छा घुर्जे। शादीअ लाइ जेकॾहिं पैसे ॾोकड़ जी ज़रूरत पवई न, मूंखे ज़रूर घुर्जाए। हा बाबा साईं, तव्हां खां न घुरमसि ॿियो कंहिंखां घुरमसि। अस्सलाम वालेकुम सरदार साईं। वालेकुम अस्सलाम। वे साईं दादा, ख़ुदा बख़्श साईं दादा आयो आहे, चांहि पाणी जो बंदोबस्त कर। हाज़िर बाबा साईं। हाँ साईं दादा। सरदार साईं, चांहि जी तकलीफ़ न कयो, मां चांहि पी आयो। कर ख़बर साईं दादा, ईअं अचण थियो आहे? सरदार साईं, बहादुर ऐं शमू तव्हां ते वॾे हमले जी तयारी करे रहिया आहिनि। हथियार ऐं अमरा ख़रीद पिया था कनि। छा? इहे वात ॻड़ा छोरा मूंसां उड़ंदा, मूंसां? इन्हनि छोरनि में दम ई न आहे जो सरदार शाह ज़मान जे साम्हूं हथियार सिधा कनि। सरदार साईं, दुश्मन खे कमज़ोर न सम्झो, कॾहिं कॾहिं केवलियूं हाथी खे बि किराए वठंदियूं। साईं दादा, इतला ॾियण जी महिरबानी। जेकॾहिं इन्हनि छोरनि का हरकत कई न त इन्हनि जी दाहूं उभी ॿुधंदियूं। सरदार साईं, मूं लाइ को हुकुम हुजे त मां हाज़िर आहियां। साईं दादा, अहिड़नि वात ॻाढ़नि छोरनि ते मुंहिंजी अखी कान ॿुॾंदी आहे। भले हथियार खणी अचनि, कनि पंहिंजो शौक़ु पूरो। जेकॾहिं जूता छॾे भॼी न विया न त मुंहिंजो नालो बि सरदार शाह ज़मान आहे। चङो सरदार साईं, हाणे मां वञां थो। ठीकु आहे, तोखे इजाज़त आहे।
ओ मुंहिंजा जीअण राणल भली आई जन सदा जीअण नंढड़ा भली आई जन भली आई जन वोला जोड़ई कमा होया नंढड़े बसरा चौथी मुसाग जी बेइज्जती करी किथे खाते जी दावत मिली थई आ जो दंद पे इतखा करी बसरा जड़ी कचे तेड़ी पके मुंहिंजा फ़कीर फिरंदा था वतन पिया बेगा वञा थी अदे खुदा बख्श जे घर खुदा बख्श तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे जो वञी थी उन्हनि जो अटो खुटाइण मसाला खाइण जी बि केॾी सुरीली आहे वेले ते पराए घर में 8 मानियूं थी खाई अची अदे पले उन ॾींहुं बि तव्हां ॾिनी मूंखे तुंहिंजी पोइ नथी अदे खुदा बख्श ते अटे ते चटी थियां अदे खुदा बख्श पाण घुरायो आहे सभिनी खे 4 न्याणियूं 4 भाइर वठी वञे तो पियो पले जे घर उते वञी ससुईअ जो साम्हूं घुरंदुसि पोइ अजायो बि मुसाग खपाई पले वारनि पतरो भतरो दियो आहे दंदनि खे तकलीफ़ ॾियण जी ज़रूरत ई कोन पवंदई चवे छा थो पियो ॾेढ पुटा मां पले जे घर पेट पालण कोन थी वञा पई मानी खाइण मां अदे सां गॾु वञा थी पई संग जी घुर करण बसरा तूं छा थी सम्झी पलियो खुदा बख्श जे संग ॾींदो छो कोन ॾींदुसि संग कहिड़ी कमी आहे छोकिरे में जमाल सभिनी खां सुहिणो छोकिरो आहे सुठो छोकिरो आहे इन जो मतिलब त मां तोखां शर्त खटे थी दुआउनि ऐं धागनि जे लाइ तूं जो वेठी आई ताना मेणा घणा न ॾे धूड़ पवई फुड़नि में पुचाए ॾिनो अथई हे मुसाफ़ थी पेर सां मटाए थो खणे वञा मां अदे ॾे इंतज़ार कंदा हूंदा अदो खुदा बख्श पियो चए अदी तूं कोठ जी चङी दायत आहे मां नाए थी तूं हूंदी त मुंहिंजो कमु थी वेंदो मां वञा मोको ॾिठो वञ त को मां बि घर में को सुख जो साह खणा जेड़ी महिल घर में अचन टिन छिन कयूं वेठी आहे रोन तिलड़ी जरा फटजी पिया रोन तिलड़ी जरा फटजी पिया रोई थी चने लोए से मटजी विया ये मुझी बसना मटजी वई आहे कुछ पाए थी यार बहादुर खान तू फिक्री न कर अज न त सुभाणे हमरा बची वेंदा ऐं हथियार बि मां अॼु ई संगत ॾांहुं निकिरी वेंदुसि शमू हिन भेरे हाशिम वारनि ते अहिड़ो त जो उन्हनि जा वाइसरी फिरी पूरे ॻोठ ते गोलियुनि जो मींहुं वसाइणो आहे मींहुं त जीअं तर जे नंढेरनि ऐं वॾेरनि खे ख़बर पइजी वञे त रईस दरिया खान ते हमलो करण वारनि जो कहिड़ो असर बहादुर खान हाणे हाशिम वारनि खे सिधियूं गोलियूं सीने में हणंदासीं जीअं हुननि खे ख़बर पवे त ॿियनि खे गोलियूं कीअं हणबियूं आहिनि छो त मुड़ुस त फॾो न त कप जो गुॾो बहादुर खान मां वञा थो संगत ॾांहुं हथियारनि जे लाइ जेकॾहिं देरि थी वञे त मुंहिंजो फिक्र न कजां ठीकु आहे शमू तूं माल सां निकिरी वञ कंडन जी